ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 23/2/2024 और मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार पंहिंजो चार्ट रखो त पतो लॻे असां अॻियां वधूं था या पुठियां हटूं था। देह अभिमान पुठियां हटाईंदो आहे, देही अभिमानी स्थिति अॻियां वधाईंदी आहे। प्रश्न: सतयुग जे आदि में अचण वारी आत्मा ऐं देरी में अचण वारी आत्मा में छा अंतर हूंदो? उत्तरा: आदि में अचण वारी आत्मायूं सुख जी चाहना रखंदियूं, छो जी सतयुग जो आदि सनातन धर्म ॾाढो सुख ॾियण वारो आहे। देरी सां अचण वारी आत्माउनि खे सुख मांगण ईंदो ई न, उहे शांती शांती मांगदियूं। त सतयुग जे आदि में अचण वारी आत्माऊं देरी में अचण वारी आत्माउनि जो मुख्य अंतर इहो आहे। बेहद जे बाप सां सुख शांति जो वरसो हर आत्मा खे प्राप्त थींदो ई आहे। उत्तर आहे भॻवान ओम शांति। त उत्तर असां ॿुधियो, आदि में अचण वारी आत्मायूं सुख जी चाहना रखंदियूं, छो जी आदि सनातन धर्म ॾाढो सुख ॾियण वारो आहे। देरी में अचण वारी आत्मायूं खे सुख मांगण ई न ईंदो, उहे शांती शांती मांगदियूं। बेहद जे बाप सां सुख ऐं शांति जो वरसो हर आत्मा खे प्राप्त थींदो आहे। ओम शांति। भगवान वाच्य। जॾहिं भगवान वाच्य चइबो आहे त ॿारनि खे श्री कृष्ण बुद्धि में न ईंदो आहे। हाणे बुद्धि में शिव बाबा ईंदो आहे। मूल ॻाल्हि आहे बाप जो परिचय ॾियणु, छो जी बाप सां ई वरसो मिलंदो आहे न। तव्हां ईअं न चईंदा की असां शिव बाबा जा फॉलोअर्स आहियूं, न, शिव बाबा जा ॿार आहियूं। हमेशह पंहिंजे खे ॿार सम्झो। ॿियो कोई खे पतो न आहे कि उहो बाप टीचर गुरु बि आहे। तव्हां ॿारनि में ई ॾाढा आहिनि जो भुलिजी वेंदा आहिनि कि असांजो बाप बि आहे, टीचर बि आहे ऐं सतगुरु बि आहे। इहे यादि रहे त बि उहो सौभाग्य। बाबा खे भुलिजी वेंदा आहियूं, पोइ लौकिक देह जे संबंध यादि ईंदा आहिनि। वास्तव में तव्हांजी बुद्धि सां ॿियो सभु निकिरी वञिणो खपे, हिकु बाप ई यादि रहणो खपे। फ़रिश्तो अर्थात जंहिंजो सर्व संबंध हिकु बाप सां हुजे, जंहिंजो सर्व रिश्ता हिकु बाप सां हुजनि, जंहिंजा सभु खाता समाप्त सिर्फ़ु बाप खे ई सभु कुझु ॾेई करे हाणे बाप सां ई हिसाबु किताबु आहे। तव्हां चईंदा आहियो तत्व में मातेश पिता। अगरि ॿियो कोई यादि ईंदो त हीअं न चईंदासीं कि सदगति में वञनि था। देह अभिमान में आहिनि त दुर्गति ई थींदी, देही अभिमानी आहियो त सदगति थींदी। कॾहिं हेठि कॾहिं मथे चढ़ंदा उतरंदा आहिनि, कॾहिं अॻियां वधंदा कॾहिं पुठियां हटंदा। देह अभिमान में ॾाढा ईंदा आहिनि। हिन करे बाबा हमेशह चईंदा आहिनि चार्ट रखो त पतो पए असां अॻियां वधूं था या पुठियां हटूं था। सॼो मदार यादि ते आहे न। हेठि उतरदे हेठि मथे थींदा रहंदा आहिनि। ॿार हलंदे हलंदे थकी पवंदा आहिनि, पोइ रड़ियूं मारंदा आहिनि, बाबा ईअं थींदो आहे, यादि भुलिजी वेंदी आहे। देह अभिमान में अचण सां ई पुठियां हटंदा आहिनि, कुझु न कुझु पाप कंदा रहंदा आहिनि। यादि ते सॼो मदार आहे, यादि सां ई आयु वधंदी आहे न। हिन करे योग अक्षर नामी ग्रामी आहे। ज्ञान जी त ॾाढी सहज सब्जेक्ट आहे। ॾाढा आहिनि जेके ज्ञान बि न आहे त योग बि न आहे। बाबा चवनि था हिन सां नुक़सानु ॾाढो थींदो आहे, ॾाढनि सां महिनत थींदी ई न आहे। बाबा चईंदा आहिनि जंहिंसां महिनत न थींदी आहे, जेके लॻंदो आहे दीदी असांखे योग कराए, दीदी असांजी मदद करे, दादी करे, बाबा करे, असांखां नथो थिए, उहो प्रजा क्वालिटी वारी आत्मा हूंदी आहे। शौक़ु हूंदो आहे लेकिन महिनत न पुॼंदी आहे। पढ़ाई में बि नंबरवार थींदा आहिनि। पढ़ाई सां सम्झिबो आहे कि इहे केसि ताईं ऐं कंहिंजी सर्विस कंदा आहिनि। सभिनि खे शिव बाबा जो परिचय ॾियणो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो बेहद जो वरसो हिकु ई बेहद जे बाप खां मिलंदो आहे। मुख्य आहे माता पिता ऐं असां ॿार। इहे थियो ईश्वरीय कुटुंब।
ॿियो कोई जी बि बुद्धि में इहो न हूंदो की असां शिव बाबा जी संतान आहियूं। केॾी वॾी शिव बाबा जो कुटुंब चइण में नंढो आहे, लेकिन केॾो सुठो आहे न कि उन्हनि शिव बुद्धि सभिनि जी केॾी सुठी आहे कि उन्हनि शिव बाबा खे पहचानियो आहे। बाबा चवनि था हिकु बाप खे यादि करिणो आहे, उहो बि निराकार, परिचय ई अहिड़ो आहे न, ईअं ॾियो। उहो त बेहद जो बाप आहे, उनखे सर्वव्यापी कीअं चई सघंदासीं। शिव बाबा त असांजो बेहद जो बाप आहे, उनखे सर्वव्यापी कीअं चई सघंदासीं। भले उन्हनि सां वरसो कीअं पायूं, पावन कीअं ठहींदासीं, ठही न सघंदा आहियूं। बाप घड़ी घड़ी चईंदा आहिनि मन मना भव, मूंखे यादि करो। ये कोई बि ॼाणंदो न आहे। श्री कृष्ण खे बि वास्तव में सभु न ॼाणंदा आहिनि। उहो मोर मुकुटधारी हिते कीअं ईंदो? हीअ त ॾाढो ऊचो ज्ञान आहे। बाबा चवनि था उहो मोर मुकुटधारी हिते कीअं ईंदो, हीअ त ॾाढो ऊचो ज्ञान आहे। ऊचे ज्ञान में ज़रूरु थोरी डिफ़िकल्टी बि हूंदी, सहज नाम बि आहे। बाप सां वरसो वठणु त सहज आहे न, भई बाबा खे बाबा मञियो त असांजो अधिकार ई थी वियो। लेकिन महिनत थींदी आहे। ॿार डिफ़िकल्ट छो सम्झंदा आहिनि, छो जी बाप खे यादि न करे सघंदा आहिनि। ऐं बाबा बि असांजो बाप आहे त बाप खे छो न यादि करे सघंदा आहियूं। परंतु बाबा खे यादि, तव्हां त बाबा खे यादि कंदा वञो, कोई बि ॻाल्हि ईंदी वेंदी, उन ते ध्यानु न ॾियो त असां पावन ठही वेंदासीं। बाप ॿारनि खे दुर्गति ऐं सदगति जो राज सम्झाए अथई। हिन समय सभु दुर्गति में वञनि था। मनुष्य मत दुर्गति में लाहींदी आहे, ईश्वर मत आहे न इहे। इन करे बाबा कंट्रास्ट ॿुधाईंदा आहिनि। हर हिकु मनुष्य पंहिंजे खां पुछे कि असां नरकवासी आहियूं व स्वर्गवासी आहियूं। त बाबा ॾिसो घड़ी घड़ी असांखे ईअं ई चवनि था कि यादि करो, जज करो, असां नरकवासी आहियूं कि स्वर्गवासी आहियूं। हाणे सतयुग आहे किथे, परंतु मनुष्य कुझु बि सम्झंदा न आहिनि। त पंहिंजे पाण खां पुछे, अगरि कोई चए असां स्वर्गवासी आहियूं त उन्हनि खां पुछो हाणे सतयुग किथे आहे। सतयुग खे बि कल्पना सम्झंदा आहिनि। अनेक मत आहिनि, अनेक मत सां दुर्गति थींदी आहे, हिकु मत सां सदगति थींदी आहे। सतयुग जी दुनिया हिकु मत सां स्थापना, इन करे सभु सदगति में आहिनि, अर्थात सभु सुख शांति में आहिनि। इहे त ॾाढो सुठो स्लोगन आहे। मनुष्य खे दुर्गति में लाहींदो आहे, हिकु ईश्वर सभिनि खे सदगति ॾींदा आहिनि। तव्हां शुभ ॻाल्हाईंदा आहियो न, बाप जी महिमा कंदा आहियो न। बाबा चवनि था त हीअ स्लोगन तव्हां ॿुधायो त तव्हां शुभ ॻाल्हाईंदा आहियो, हिकु बाप जी महिमा कंदा आहियो। उहो सर्व जो बाप आहे न, सर्व जी सदगति कंदा आहिनि। ॿारनि खे बाप ॾाढो सम्झायो अथई, भल प्रभात फेरी कढो, चओ हेवनली गॉड फादर असांखे इहे पद प्राप्त कराइनि था। हाणे वैसे बि शिवरात्रि जो समय आहे, न त जाते जाते प्रभात फेरी निकिरंदी रहंदी आहे। हुननि खे चओ हेवनली गॉड फादर असांखे इहे पद प्राप्त कराइनि आहिनि। हाणे नर्क जो अंत अचण वारो आहे, त हुननि खे चओ कि हेवनली गॉड फादर असांखे इहे पद प्राप्त कराईंदा आहिनि। हाणे नर्क जो अंत अचण वारो आहे। हेवनली गॉड फादर जो अवतरण दिवस असां शिवरात्रि जे रूप में मल्हाईंदा आहियूं। सम्झाइण में महिनत करणी पवंदी आहे न, एरोप्लेन सां परसा किराए सघंदा आहियो। बाबा चवनि था असां त हिकु बाप जी ई महिमा कंदा आहियूं न। त हाणे शिवरात्रि ते बि असां ये सर्विस करो, एरोप्लेन सां बि परचा किराए सघंदा आहियूं। उहो ई सर्व जो सदगति दाता आहे न। बाप चईंदा आहिनि ॿार मां तव्हांखे सदगति ॾींदो आहियां। बाप ई सर्व जो सदगति दाता आहे, मां तव्हांखे सदगति ॾींदो आहियां। पोइ तव्हांखे दुर्गति में लाहिण वारो केरु, दुर्गति केरु ॾींदो आहे? चईंदा आहिनि अधु कलप आहे हेवन, अधु कलप आहे हेल। रावण राज्य माना ई आसुरी राज्य, हेठि ई किरंदा ईंदा आहिनि। उल्टी रावण जी मत सां पतित पावन हिकु ई बाप आहे। असां बाप सां विश्व जा मालिक ठहूं था न, हिन शरीर सां बि मोह कढी ॾियणो आहे।
बाबा कल्ह बि असांखे चई न, जीते जी मरण जो अर्थ छा आहे। हिन शरीर सां बि मोह कढी छॾियो। जॾहिं शरीर ई बाबा खे ॾेई छॾियो त सभु हाणे सभु बाबा जो थी वियो न। अगरि हंस बगुला इकट्ठा हूंदा त मोह कीअं निकिरंदो। हर हिक जी सर्कमस्टेंसिस ॾिसबी आहे न। त किथे किथे बाबा जा ॿार घर गृहस्थी में बि रहंदा आहिनि, त उहो हंस उहो बगुला, त मोह कीअं निकिरंदो। हर हिक जी सर्कमस्टेंसिस बि ॾिसबी आहे न। हिमत आहे पंहिंजो शरीर निर्वाह आप ई करे सघंदा आहियो, त पोइ ज़्यादा झंझट में छो फसंदा आहियो। अगरि तव्हां पंहिंजो शरीर निर्वाह त करे सघंदा आहियो त उन बगुलनि सां गॾु अगरि तव्हां अलॻि किथे जॉब करणु हली वञो त किनारो थी वियो न। पोइ झंझट में असां छो फसूं। पेट ॾाढो त न खाईंदो आहे, बसि 2 रोटी खाईंदो आहे, ॿियो कोई फुरनो न आहे, पोइ बि पंहिंजे सां प्रण करे वठिणो खपे कि बाप खे ई यादि करिणो आहे। थोरो सो कमायो। अगरि तव्हांखे झंझट न आहे, गृहस्थी जो बोझ न आहे, त तव्हां पंहिंजो अलॻि करे युक्ति सां, अॼुकल्ह त सभु अलॻि रहनि था, सभु ॿाहिरि जॉब करनि था, सभु कुझु अलॻि अलॻि करनि था, त असां झंझटनि में छो फसूं। पोइ बि पंहिंजे सां प्रण करे वठो कि हिकु बाप खे ई यादि करिणो आहे, जंहिंसां सभु विक्रम विनाश थी वञे। हिन जो मतिलबु इहो न कि धंधो न करिणो आहे। धंधो न कंदव त पैसा किथां ईंदा, भीख त न मांगणो आहे न। ये त घर आहे। शिव बाबा जी भंडारे सां खाईंदा आहियूं न। त हिते बि असां ईअं न, असां मधुबन में पहुची आहियूं, असां सेंटर ते पहुची आहियूं, त बसि असां आराम सां खाऊं पीऊं। ॾिसो, वैसे बि दुनिया में बि कमाइण लाइ, खाइण लाइ पैसो त कमाइणो हूंदो आहे न, धंधो त करिणो ई हूंदो आहे। त बाबा जे घर में बि रहो था त हुते बि सर्विस ज़रूरु करणी आहे। जेतिरो असां खाऊं था, जेतिरो असां करूं था, सर्विस त करणी आहे न। अगरि सर्विस न कंदव त मुफ़्ती खाईंदव त गोया भीख ते हलणो हूंदो। त जीअं त तव्हां भीख ते था हलो। ॾिसो केॾी गहरी सम्झण जी बाबा ॻाल्हि थो ॿुधाइनि कि अगरि तव्हां सेंटर ते रहंदे हुए बि सर्विस नथा करो, बसि खाओ था, त जीअं त तव्हां भीख ते था हलो। बाबा चवनि था 21 जन पोइ सर्विस करणी पवंदी। राजा खां वठी रंक ताईं सभु हिते ई आहिनि, हुते बि आहिनि, परंतु हुते सदैव सुख आहे, हिते सदैव दुख आहे। हुते प्रजा बि त दासियूं बि त सुख में त हूंदियूं न, लेकिन कम पद वारियूं हूंदियूं न। त बाबा चवनि था पोजीशन त हूंदी आहे न। बाप सां पूरो योग रखिणो आहे, सर्विस करणी आहे, दिलि सां पुछिणो आहे कि असां यज्ञ जी केतिरी सेवा कंदा आहियूं। चवंदा आहिनि ईश्वर वटि सभु हिसाबु ठहियलु आहे न। उन्हनि खे साक्षी थी करे ॾिसबो आहे कि हिन चलन सां छा पद पाईंदा। कंहिंखे बि तव्हां साक्षी थी करे ॾिसंदव त इहे जज करे सघंदव। छो कि एतिरो ज्ञान त असां में अची वियो आहे कि असां सम्झी सघूं कि उच्च पद पाईंदो या घटि पद पाईंदो। इहे बि सम्झी सघंदा आहियूं कि श्रीमत ते हलण सां केतिरो उच्च पद पाईंदासीं, न हलण सां केतिरो कम पद पाईंदासीं। त बाबा चवनि था इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। तव्हां वटि प्रदर्शनी में कोई बि धर्म वारो ईंदो आहे, चओ बेहद जे बाप सां बेहद जो सुख शांति जो वरसो मिलंदो आहे। बेहद जे बाप सां बेहद जो सुख शांति जो वरसो मिलंदो आहे। बेहद जो बाप ई शांति दाता आहे, उन्हनि खे ई चईंदासीं शांति देवा। हाणे कोई जड़ चित्र थोड़ी शांति ॾेई सघंदा आहिनि। बाबा चवनि था हाणे कोई जड़ चित्र थोड़ी शांति ॾेई सघंदा आहिनि न। त कहिड़े बि धर्म वारे खे असां परमात्मा नाम चओ, बेहद जो बाप चओ, विश्व जो बाप चओ, निराकार परमात्मा, गॉड फादर चओ, त उहो चुप थी वेंदा। उहे बि चईंदा हा बेहद जो बाप ई शांति दाता, उन्हनि खे शांति देवा चइबो आहे।
जॾहिं कोई जड़ चित्र शांती थोरी ॾेई सघंदो आहे। बाप चईंदा तव्हांजे स्वधर्म ई आहे सदा शांति रहणु, तव्हांजो स्वधर्म ई आहे सदा शांति रहणु। तव्हां शांति धाम में वञणु चाहींदा आहियो। चईंदा आहिनि शिव बाबा शांती ॾियो, त बाप छो न ॾींदा? छा बाप वरसो न ॾींदा ॿारनि खे? ॿार चईंदा शिव बाबा खे, शिव बाबा असांखे शांती ॾियो, त बाप छो न ॾींदा? बाप जा त सभी ॿार आहिनि न, त बाप ॿारनि खे वरसो न ॾींदा आहिनि। चईंदा आहिनि शिव बाबा सुख ॾियो, उहो त हेवन स्थापन करण वारो आहे, त हेवन सुख छो न ॾींदा? उन्हनि खे यादि ई न कंदा, उन्हनि सां मांगदा ई न, त उहो ॾींदा बि छा? जॾहिं बाप खे बाप ई न सम्झो, उन्हनि खे यादि ई न कंदा, उन्हनि खां मांगदा ई न, चईंदा बसि की शांती ॾे, शांती ॾे, शांती ॾे, सुख मांगदा ई न। चईंदा न असांखे सुख न खपे, असांखे शांती खपे। कई आत्मायूं ईअं हूंदियूं आहिनि। त बाबा पोइ कीअं ॾींदा? भई जेको ॿार जो मांगे, वैसे त हुनजो सभु अधिकार आहे, लेकिन उहो चवंदा मूंखे इहो ई खपे, त माउ पीउ उहो ई हुनखे ॾींदा न। त बाबा असांखे चवनि था शांती जो सागर त मां आहियां ई, शांती जो सागर त बाबा ई आहे न। तव्हां सुख चाहींदा आहियो, बाप चईंदा आहिनि शांती खां पोइ सुख में बि अचिणो आहे। पहिरियों जो ईंदा उहो सुख पाईंदा, देरी सां अचण वारनि खे सुख मांगण ईंदो ई न, उहो मुक्ति ई मांगदा। पहिरियों सभु मुक्ति में वेंदा, हुते त दुख हूंदो ई न आहे, हुते त शांती और प्योरिटी, आत्मा हिकदमि शुद्ध रहंदी आहे, आत्मा हिकदमि शुद्ध रहंदी आहे। तव्हां ॼाणंदा असां मुक्ति धाम में वञी करे पोइ जीवन मुक्ति धाम में ईंदासीं, अर्थात स्वर्ग में ईंदासीं, बाक़ी सभु मुक्ति में हली वेंदा। इनखे क़यामत जो समय चइबो आहे। सभिनि जो हिसाब किताब चुकतो कराइण वारो आहे न। जानवरनि जो बि हिसाब किताबु हूंदो आहे। कोई राजाउनि वटि रहंदा आहिनि, उन्हनि जी केतिरी पालना थींदी आहे न। रेस जा घोड़नि जी केतिरी संभाल थींदी आहे, छो जी घोड़ो तिखो हूंदो आहे त कमाई सुठी थींदी आहे न। धनी ज़रूरु अहिड़े जानवरनि खे बि प्यार कंदा आहिनि न। इहे बि ड्रामा में न हूंदा, हुते इहो हूंदो ई न आहे। इहे रेस आदि पोइ शुरू थींदी आहे, इहो सॼो ठहियलु हिकु ड्रामो आहे। सृष्टि जे आदि मध्य अंत खे बि हाणे तव्हां ॼाणे विया आहियो न। आदि में ॾाढा थोरा मनुष्य हूंदा, आदि में ॾाढा थोरा मनुष्य हूंदा। असां विश्व ते राज्य कंदा आहियूं। हर हिकु सम्झी सघंदा आहियो कि असां ठही सघंदा आहियूं या न, विश्व जो मालिक ठही सघंदा आहियूं या न। असां ॾाढनि जो कल्याण कंदा आहियूं, इन में महिनत करणी आहे। जबकि बाप मिलियो आहे। दुनिया वारा त आपस में लड़दा झगड़दा रहंदा आहिनि, विनाश जे लाइ छा ठाहींदा रहंदा आहिनि। दुनिया वारा त आपस में लड़दा झगड़दा रहंदा आहिनि न, विनाश जे लाइ छा चीजियूं ठाहिनि था। अहिड़ा बॉम्ब्स ठाहींदा आहिनि जंहिंसां आग लॻी वञे। बम्बोर खे आग लॻंदी कोई घटि ॻाल्हि थोरी आहे। पूरी दुनिया खे आग लॻी वेंदी, छो जी पूरो कलयुगी दुनिया जो सभु कचिरो स्वाहा थियणो आहे न। त बाबा चवंदा आहिनि बुझाइण वारो कोई रहंदो ई न, ढेर बॉम्ब्स ठाहींदा रहंदा आहिनि। हुन सां गैस पॉइज़न आदि विझंदा आहिनि, जो हवा हलण सां सभु ख़तमु थी वञे। भई गैस भरंदा त बॉम्ब जीअं हवा फैलंदी त सभु मरी वेंदा न। मौत त सभिनि जो साम्हूं बीठो ई आहे, मौत त सभिनि जे साम्हूं बीठो ई आहे। इन करे बाप चवंदा आहिनि वरसो वठिणो अथव त वठी वठो, महिनत करो। मौत त साम्हूं बीठो ई आहे, वरसो वठिणो अथव त वठी वठो, महिनत कंदा हलो। टू मच धंधे आदि में बि न वञो। शरीर निर्वाह त जेतिरो करे सघंदा आहियो करो, बाक़ी ज़्यादा असांखे धंधे में बुद्धि लॻाइणी पए अहिड़ो कम बि न करो। केतिरो चिंतन रखिणो पवंदो आहे न। बाबा इन्हनि खे त छुड़ाए ॾिनई, हाणे इहे छीछी दुनिया आहे न। तव्हां ॿारनि खे बाप खे यादि करिणो आहे।
जो तव्हांजा विक्रम विनाश थी वञनि। बाप सां वरसो वठी वठो, ॾाढो प्यार सां बाबा खे यादि करिणो आहे। लक्ष्मी नारायण जो चित्र ॾिसण सां ई दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। असांखे ॾाढो प्यार सां बाबा खे यादि करिणो आहे। लक्ष्मी नारायण जो चित्र ॾिसंदे ई दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। ॾाढो प्यार सां यादि करिणो आहे। इहो असांजो एम ऑब्जेक्ट आहे न। छा आहे असांजी एम ऑब्जेक्ट? श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो ठहिण ते। श्री लक्ष्मी और श्री नारायण जहिड़ो शरीर त असांखे हुते मिलंदो, लेकिन हिते त हुन जहिड़ा गुण धारण करणा आहिनि। श्री लक्ष्मी और श्री नारायण जहिड़ा भल पूजा कंदा हुया, परंतु इहो मालूम थोरी हुयो कि असां इहे ठही सघंदा आहियूं। कल्ह पुजारी हुयासीं, अॼु पूज्य ठहूं था। बाबा आया आहिनि त पूजा छुड़ाए ॾींदा आहिनि। बाप विनाश ऐं स्थापना जो साक्षात्कार कराईंदा आहिनि न। असां विश्व जा मालिक ठहींदासीं। इहे त सभु ख़तमु थियणो ई आहे। पोइ छो न असां बाप खे यादि करूं, अंदरि में हिक जी महिमा ॻाईंदा रहो। बाबा त केतिरा मिठा आहियो न। तव्हां ॼाणंदा आहियो सभु आत्माऊं जो बाप उहो हिकु ई आहे, हुन सां ई वरसो मिलंदो आहे। असां भक्ति मार्ग में उन्हनि खे यादि कंदा हुआसीं। उहो परम धाम में रहण वारा आहिनि न। हिन करे त उन्हनि जो चित्र बि आहे। अगरि आयो न हुजे त चित्र छो ठाहियूं? शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि, उन्हनि खे चइबो आहे परम पिता परमात्मा। बाक़ी त सभिनि खे मनुष्य या देवता चइबो आहे। सभिनि खां पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म हुयो, पुठियां ॿिया धर्म आया। त अहिड़े बाप खे केतिरो न प्यार सां यादि करिणो पए। भक्ति मार्ग में त ॾाढा रड़ियूं मारंदा आहिनि, अर्थ कुझु न सम्झंदा आहिनि। जो आयो महिमा कंदा ई रहंदा आहिनि। अनेक स्तुतियूं आहिनि न। बाप जी स्तुति छा कंदा? तव्हां ही श्री कृष्ण हुयो, तव्हां ही व्यास आहियो, तव्हां ही फलाना आहियो। इहे त ग्लानी थी वई न। बाबा त इहे सभु आहिनि ई न। बाबा त निराकार आहिनि। बाबा खे सभु कुझु ठाहे छॾींदा आहिनि। ठिकर भितर में सभु कुझु आहे। जीअं त सभिनि हंधि उहो ई आहे त ॾाढो सुठो आहे। लेकिन सभिनि हंधि एॾो दुख पाप एॾी गंदगी आहे त इहे त सम्झो अगरि सभिनि हंधि उहो ई हुजे हा त एॾी गंदगी हुजे हा त इहे असां इंसल्ट नथा करूं, ग्लानी नथा करूं। बाप जो केतिरो अपकार कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि ड्रामा अनुसार इहे सभु मुंहिंजो अपकार कंदा आहिनि, पोइ मां अची करे सर्व जो उपकार कंदो आहे, सर्व जी सदगति कंदो आहे न। मां आयो आहियां नई दुनिया स्थापना करणु। मां आयो आहियां नई दुनिया स्थापना करणु। इहे ई हार जीत जो खेल आहे न। 5000 वर्ष जो ठहियल इहो ड्रामो आहे। हिन में जरा बि फ़र्क़ु न थी सघंदो आहे। ये ड्रामा जो राज बाप बग़ैर कोई सम्झाए न सघंदो आहे। मनुष्य मत त अनेक निकिरंदी रहंदियूं आहिनि। मनुष्य मत त अनेक निकिरंदी रहंदियूं आहिनि। बाबा चईंदा आहिनि देवता मत त मिलंदी ई न आहे, बाक़ी आहे मनुष्य मत। हर हिक खे पंहिंजो हर हिकु पंहिंजो अकल कढंदो रहंदो आहे। हिन करे हिन समय हर हिकु पंहिंजी बुद्धि खे यूज़ करे कुझु न कुझु करे थो, पोइ चए थो मूंखां वॾो ॿियो कोई न आहे। हर हिकु आत्मा ख़ुदि खे वॾो सम्झी वेठी आहे। तॾहिं त दुनिया में परेशानी दुख लड़ाई झगड़ा थींदा त वञनि कि मां ई सही आहियां। हाणे तव्हांजो ॿियो कोई हाणे तव्हांखे ॿियो कोई बि यादि न करिणो आहे। बाबा चवनि था आत्मा सिर्फ़ु पंहिंजे बाप खे यादि कंदी रहे। बाबा चवनि था आत्मा सिर्फ़ु पंहिंजे बाप खे ई यादि कंदी रहे। महिनत करणी आहे न। जीअं भक्त बि महिनत कंदा आहिनि न, ॾाढी श्रद्धा सां भक्ति कंदा रहंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो इहो ठहियलु हिकु ड्रामो आहे। ड्रामा जो राज बाप बग़ैर कोई सम्झाए न सघे। बाक़ी मनुष्य त पंहिंजी मत ॾींदा रहंदा आहिनि। हाणे असांखे बाप जी मत ते हलणो आहे, बाप खे यादि करिणो आहे। इन में महिनत करणी आहे। छो जी एॾी सारी मत हूंदे हुए बि असां बाप जी मत ते हलूं त
किथे टक्कर भी थी सकदी है न, लेकिन सावधानी सां बाबा युक्ति युक्त जीअं चवंदा हूअं हलंदा हलो। जीअं भक्त बि महिनत कंदा रहंदा आहिनि न, ॾाढा श्रद्धा सां भक्ति कंदा आहिनि। जीअं उहे भक्त आहिनि तव्हांजी पोइ ज्ञान जी महिनत। भक्त बि ॾिसो जीअं जीअं भक्ति में वधंदा वेंदा आहिनि त कड़ा नियम हूंदा आहिनि उन्हनि में, पोइ धीरे धीरे पालन करे करे पोइ घर वारा बि मञी वेंदा आहिनि। त ईअं ज्ञान में बि बाबा जी हर श्रीमत खे धारण करे हलण में महिनत करणी आहे। भक्ति में घटि महिनत कंदा आहिनि छा? गुरू माण्हू चवंदा आहिनि रोज़ु 100 माला फेरो, पोइ कोठरी में वेही रहो, माला फेरदे फेरदे घंटो लॻी वेंदा आहिनि। ॾाढा करे राम राम जी धुन लॻाईंदा ई रहंदा आहिनि। हिते त तव्हांखे बाप जी यादि में रहणो आहे, ॾाढो प्यार सां यादि करिणो आहे। केतिरा मिठी खां मिठो असांजो शिव बाबा परमात्मा राम आहे न। सिर्फ़ु चवंदा आहिनि मूंखे यादि करो ऐं दैवी गुणनि की धारणा करो, दैवी गुणनि जी धारणा करो। ख़ुदि कंदा तॾहिं त ॿियनि खे बि रास्तो ॿुधाईंदा न। बाप जहिड़ो मिठो ॿियो कोई न थी सघंदो आहे, ऐं बाप जहिड़ो कोई मिठो आहे ई न, त असांखे बि उन्हनि जहिड़ो ठहिणो आहे न। त बाबा चवनि था कि कल्प पोइ तव्हांखे मिठो बाबा मिलंदो आहे। पूरे कल्प खां पोइ असांखे मिठो मिठो बाबा मिलंदो आहे। पोइ पतो न अहिड़े बाप खे छो भुलिजी वेंदा आहिनि। एॾो सुठो बाप, एॾी सुठी जीवन ठाहिण वारो बाप असांखे मिलियो आहे, श्रीमत ॾे थो, त पोइ असांजो ध्यानु त मथे ई हुजिणो खपे न। हाणे उन्हनि जी श्रीमत ते हर कमु करिणो आहे न उन्हनि सां गॾु। बाप स्वर्ग जो रचयिता आहे त बि ज़रूरु स्वर्ग जो मालिक ठाहींदा न असांखे। बाबा स्वर्ग जो रचयिता त असां केरु ठाहींदासीं? स्वर्ग जो मालिक ई ठाहींदासीं। लेकिन कॾहिं ठाहींदासीं? जॾहिं असां उन्हनि जी श्रेष्ठ मत ते हलंदासीं। परंतु कट उतारण जे लाइ बाप खे यादि करिणो। कट उतारण जे लाइ बाप खे यादि करिणो आहे। न यादि करण जी अहिड़ी कहिड़ी मुसीबत ईंदी आहे, कारण ॿुधायो बाबा चवनि था। न यादि करण जी अहिड़ी कहिड़ी मुसीबत ईंदी आहे, बाबा चवनि था कारण ॿुधायो। छा बाप खे यादि करणु डिफ़िकल्ट आहे? त कारण ढूंढो कि असां घड़ी घड़ी बाबा खे छो भुलिजी वेंदा आहियूं। कहिड़ी डिफ़िकल्टी आहे उहो बाबा खे ॿुधायो। अच्छा मीठी मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। ये मीठे मीठे लकी सितारनि की बाप दादा चवनि था। मीठे मीठे लकी सितारनि की माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां शरीर निर्वार्थ कर्म ज़रूरु करो, लेकिन टू मच झंझटनि में न फंसो। कर्म कंदा हलो जेको बि आहे, लेकिन टू मच झंझटनि में न फंसो। अहिड़ो चिंतन धंधे आदि जो न हुजे जो बाप खे भुलिजी वञूं असां। त अहिड़ो कमु करो जंहिंमें बाप बि सदा यादि रहे, ईअं कमु करो। ॿियो आहे अनेक मनुष्य मत खे छॾे हिकु बाप जी मत ते हलणो आहे। हिकु बाप जी महिमा ॻाइणी आहे, हिकु बाप खे ई प्यार करिणो आहे, बाक़ी सभिनि सां मोह कढी ॾियणो आहे। हिकु बाप जी ई महिमा ॻाइणी आहे, हिकु बाप सां ई प्यार करिणो आहे। बाबा चवनि था बाक़ी सभिनि सां मोह कढी ॾियणो आहे।
वरदान बेहद जी वैराग्य वृत्ति सां पुराणे संस्कारनि जे वार सां सेफ रहण वारा मास्टर नॉलेजफुल ठहो। पुराणे संस्कारनि जे कारण सेवा में व संबंध संपर्क में विघ्न पईंदा आहिनि। संस्कार ही भिन्न भिन्न रूप सां पंहिंजी तरफ़ आकर्षित कंदा आहिनि। जाते कंहिंजी बि तरफ़ आकर्षण आहे हुते वैराग्य न अची सघंदो। संस्कारनि जो छिपो अंश बि आहे त समय प्रमाण वंश जो रूप वठी वठंदो आहे, परवश करे ॾींदो आहे। इन करे नॉलेजफुल ठही बेहद जे वैराग्य वृत्ति सां पुराणे संस्कारनि खे, संबंधनि खे, पदार्थनि खे जे वार सां मुक्त ठहो। नॉलेजफुल ठही बेहद जे वैराग्य वृत्ति सां पुराणे संस्कारनि सां, पुराणे संबंधनि जे पदार्थनि जे वार सां हाणे मुक्त ठहो त सदा सेफ रहंदा। हिन जे लाइ सर्व रिश्ता हिकु बाप सां हुजणा खपनि, सर्व हिसाब किताब हिकु बाप सां हुजणा खपनि। सभु कुझु बाबा जी मत ते हलंदा रहो, बाबा जो सम्झी करे हलंदा रहो। बाबा जीअं चवनि था हूअं ई सभिनि सां संबंध रखो, उहो ई संस्कार धारण करे रखो, उहो ई उन ई पदार्थनि खे उन ई रीति यूज़ करो कि बाबा जे कार्य जे लाइ आहिनि, मूंखे न खपनि, मां पंहिंजे लाइ न खपनि, मूंखे न खपनि, बाबा जे कार्य जे लाइ आहिनि, मुंहिंजा न आहिनि। सर्व पदार्थनि सर्व संबंधनि खे सां हीअं पुराणे संस्कार संबंध पदार्थनि जे वार सां मुक्त थियण लाइ फ़रिश्तो ॾेई वञो। सभु कुझु बाप जो ई सम्झी करे यूज़ करो, बाप सां ई सर्व रिश्ता रखो त सेफ रहंदा। बाबा जो ई सम्झी करे सभु कुझु करो त सदा सेफ रहंदा। स्लोगन आहे माया सां निर्भय ठहो, आपसी संबंधनि में निर्माण ठहो। माया सां निर्भय ठहो, माया सां निर्भय ठहो, आपसी संबंधनि में निर्माण ठहो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।